गवर्नमेंट रिटायर्ड टीचर्स एसोसिएशन सिंध के मरकज़ी सेक्रेटरी जनरल अब्दुल रशीद खोसो, ज़िले सदर सखर मोहम्मद बख्श महर, गुलजार अहमद मंगी ऐं ॿियनि सखर प्रेस क्लब में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनुअल फंड बलोचिस्तान जे रिटायर्ड मुलाज़मनि जी या सिंध जे रिटायर्ड मुलाज़मनि खे ॾिना वञनि। जेको असांजो हक़ आहे, इहे पैसा असांजी पघारुनि मां कटियल आहिनि। जेकॾहिं असांखे जाइज़ हक़ न ॾिना विया त ईद खां पोइ सिंध असेंबली ऐं CM हाउस ॿाहिरां धरणो हणंदासीं। सिंध हाई कोर्ट 2022 में सिंध हुकूमत के असेंबली में कानून साज़ी कराइण जो हुकुम ॾियण बावजूद सिंध हुकूमत असांजा हर महीने अरबें रुपया न पई अदा करे, जंहिं सबब रिटायर्ड उस्ताद पंहिंजे हक़नि खां महरूम आहिनि। रिटायर्ड उस्ताद अॻवाननि वधीक चयो त जेसीं ताईं असांखे जाइज़ हक़ न मिलंदा पुरअमन जदोजहद जारी रहंदी। इन खां अॻु गवर्नमेंट रिटायर्ड टीचर्स एसोसिएशन सखर पारां मीनारे रोड खां रैली कढी सखर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे मरहलेवार जदोजहद जारी रखण जो ऐलान कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची